नाज़रीन प्रोग्राम लाड़काणियूं ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। कंबर शहदाद कोट ज़िले में कुछ अरसे खां वठी बदअमनी जी जेका लहर आहे उहा पखड़ी आहे। ईअं तमामु तेज़ीअ सां उते जेके आहिनि ॾोह ख़ासि करे जेको स्ट्रीट क्राइम आहे उहो जेको आहे सो थिए पियो। हाणे इन हवाले सां कंबर में जेके शहरी आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। वारह में ऐं उनजो जेको तालुको आहे मेन नसीराबाद, उते पुलिस जे ख़िलाफ़ु तमामु घणो एहतिजाज थियो आहे ऐं उते माण्हुनि जेको आहे सो इहो मुतालबो कयो आहे त उन्हनि जा जेके थियल ॾोह आहिनि उहे वापसि कराया वञनि, उन्हनि खे अमन अमान जी सूरत हाल आहे उन ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं उते पुलिस खे जेको आहे एक्टिव कयो वञे। हाणे जेका हीअ कंबर शहदाद कोट ज़िलो आहे इन जो जेको हिकिड़ो अलॻि डायनामिक आहे, उन जी सूरत हाल क़बाइली मामलनि सां बि हुजे थी ऐं उन खां पोइ हिते ॾोहारी जेको सिस्टम आहे उहो बि वधीक मज़बूत आहे, जंहिंजे करे पुलिस उन ते जेको आहे सो कंट्रोल घणे क़दुरु न करे सघंदी आहे ऐं इहो इशू कॾहिं घटि थींदो आहे त कॾहिं जेको आहे सो वधी वेंदो। हाणे इन हवाले सां कंबर जे अंदरि जेका हिन वक़्तु सूरत हाल पैदा थी आहे त उन में जेको जंहिं तरीक़े सां पुलिस खे कमु करण जी ज़रूरत आहे, उते ॾोहारनि जे ख़िलाफ़ु जेका इंफॉर्मेशन कठी करण जी ज़रूरत आहे या उन्हनि जे ख़िलाफ़ु रेड करण जी ज़रूरत आहे या ॾोहारनि खे जेको आहे सो टारगेट करे उन्हनि खे पकड़ण जी ज़रूरत आहे, उहो कमु जेको आहे सो सही तरीक़े सां न पियो थिए, जंहिंजे करे क्रिमिनल जेके आहिनि उहे वधीक ताक़तवर थींदा पिया वञनि ऐं पुलिस जेका आहे उन्हनि जे ॾाढो बेवस या कमज़ोर नज़र अचे पई। ऐं इहो जेको सिलसिलो आहे इहो काफ़ी अरसे खां वठी जारी आहे, छाकाणि त सिंध जे अंदरि ऐं ख़ासि करे असांजा जेके इलाइक़ा आहिनि उते जॾहिं पुलिस ऑफिसर सियासी जेके आहिनि सिफ़ारिशुनि ते मुक़ररु थियनि पिया या SHOs जूं जेके मुक़ररु आहिनि उहे सिफ़ारिशुनि ते थियनि पियूं त उनखां पोइ जेका सूरत हाल आहे उन्हनि जो जेको डिलीवरिंग पावर आहे या उहे जेके जंहिं तरीक़े सां उन्हनि जो रोल आहे उहो हुजणु खपे, उहो जेको आहे सो नज़र नथो अचे। उनखां पोइ वरी जेको ॿियो ट्रेंड हिन वक़्तु काफ़ी सालनि खां वठी जेको आहे सो शुरू थियो आहे पुलिस जे अंदरि, त जेकॾहिं कंहिं बाअसर माण्हू जो या कंहिं अहिड़े माण्हू जो ॾोह थिए थो त पुलिस उन जे प्रेशर में अची करे ऐं उनखे ॾोह त भरे थी ॾिए पर उहे जेके उन ॾोह में मुलवस जवाबदार आहिनि, जेके ॾोहारी आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो पकड़ियो नथो वञे, उन्हनि खे कैफ़र किरदार ते नथो पहुचाए वञे। कोशिशि कंदासीं त कंबर शहदाद कोट ज़िले जा जेके मेन तालुका आहिनि जिते माण्हुनि एहतिजाज कया आहिनि बदअमनी जे हवाले सां, जंहिंमें कंबर आहे, वारा ऐं नसीराबाद आहे, उन्हनि जे रिपोर्टरनि खे वीडियो लिंक ते वठंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उतां जा जेके वापारी तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि या उते शहरी तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि, कोशिशि कंदासीं त उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे, उन्हनि जी जेका राय आहे उहा असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं था। सो हिन वक़्तु वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे नसीराबाद जे रिपोर्टर अला बख्श कुरैशी। उते जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन हवाले सां साणसि ॻाल्हाईंदासीं त उते अमन अमान जो मसइलो छो पैदा थियो आहे, उते माण्हू जेके आहिनि मुसलसल बदअमनी जे ख़िलाफ़ु सरापा एहतिजाज बणियल आहिनि ऐं उते अमन अमान जी सूरत हाल या बदअमनी खे ख़ात्मो छो नथो आंदो वञे, बदअमनी खे छो नथो कंट्रोल कयो वञे, ॾोहारनि ते छो नथी गिरफ़्त आंदी वञे। जी ज़फ़र साहब, नसीराबाद में जेका बदअमनीअ जी लहर आहे उहा त मुसलसल जीअं जो तीअं क़ाइमु आहे, पर गुज़िरियल 5 खां 6 महीननि खां जेका बदअमनीअ में तेज़ी आई आहे उन शहरियुनि खे सख़्तु मायूस कयो आहे ऐं हिन वक़्तु शहरी लॾ पलाण ते मजबूर थिया आहिनि, छो जो हिते अमुन नाले कंहिं शइ जो नालो कोन्हे को ऐं हिते जेके फुरूं थियूं आहिनि, चोरियूं थियूं आहिनि, उन्हनि जी वापसी बि न थी सघी आहे, जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। उनखां पोइ शहरी सख़्तु मायूस आहिनि। नसीराबाद में तक़रीबन हिननि 5 खां 6 महीननि जे अंदरि 17 मोटरसाइकिलियूं फुर थी वियूं आहिनि, जिन मां हिकिड़ी बि वापसि न थी आहे। उनखां पोइ ताज़ो असांजे सिंध TV न्यूज़ नसीराबाद जे कैमरा में सजाद कलोड़े जे मामे जी मोटरसाइकिल हुई जेका हुनजे घर जे ॿाहिरां बीठल हुई, उहा चाबी चोर कए विया। उनजे ॿिए ॾींहं ते इंडस हाईवे ते चिंजड़ी शाख जे भरिसां मोटरसाइकिल फुर कई वई। हफ़्तो अॻु वापारी आहे यासीन कांदड़ो जेको हिकु निजी बैंक मां 4 लख रुपया वठी पंहिंजे दुकान ते वञी रहियो हो त रस्ते ते उनखां उहे 4 लख फुरिया विया। उनखां अॻु में नसीराबाद थाणे जे साम्हूं विकी कुमार हिकिड़ो वापारी आहे, उन जे खाने में पियल 3 लख रुपया नामालूम शाईंग कढी विया। गाजी रोड ते लखोमल वापारी आहे मखण जो, उन जे दुकान मां नामालूम शाईंग ॾींहं ॾिठे जो खुलियल दुकान मां 2.5 लख खाने मां कढी खणी विया। उनखां पोइ हीअ जेके वारदातूं थी रहियूं आहिनि, हीअ पुलिस ऐं चोरनि जी हिकिड़ी ड्रामेबाज़ी आहे। हीअ ख़बर न आहे त हिते कहिड़ी रुएदाद आहे जो 6 महीननि खां अमुन जो क़याम नथो थिए। माण्हू SSP कंबर वटि शिकायतूं खणी विया आहिनि, DC वटि विया आहिनि, आला इंतिज़ामिया वटि विया आहिनि, चूंडियल नुमाइंदनि वटि विया आहिनि त असांजे शहर मां अमुन जो पखी उॾामी वियो आहे ऐं हिते अमुन क़ाइमु कयो वञे, पर अमुन जे क़याम लाइ को बि क़दम नथो खयो वञे। ताज़ो शहरियुनि जेको इंडस हाईवे ते धरणो हुयो शहरी इतिहाद ऐं वापारियुनि जे सॾ ते, उन में SSP कंबर वाइदो कयो वापारियुनि सां त
ॿिनि ॾींहंनि जे अंदरि फुर थियल यासीन कांदड़े खां 4 लख रुपया वापसि कराईंदासीं ऐं SHO नसीराबाद खे हटाईंदासीं, पर न 4 लख वापसि थिया न ई SHO नसीराबाद खे हटाए वियो। ताज़ो टियों ॾींहुं वरी नसीराबाद थाणे जे अॻियां शहरी इताद जे सॾ ते बदअमनीअ जे ख़िलाफ़ु धरणो हयो वियो, पर बदअमनी कीअं रोकिजे, थियल चोरियूं कीअं मोटंदियूं ऐं फुर थियल रक़मूं इन्हनि खे किथां मिलंदियूं, इन जो जवाबु अञा ताईं पुलिस इंतिज़ामिया वटि कोन थो मिले। शहरी परेशान आहिनि, शहर में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे, माण्हू पाण खे ॾींहं ॾिठे जो गैर महफ़ूज़ था सम्झनि, हू पंहिंजे दुकान ते महफ़ूज़ कोन्हनि, हाईवे ते महफ़ूज़ कोन्हनि, किथे बि महफ़ूज़ कोन्हनि के, छो जो अमन नाले कंहिं बि शइ जो क़याम कोन्हे। नसीराबाद शहर जे चौधारी जेके दाख़िली रस्ता आहिनि उन्हनि ते लकड़ा लॻाया विया आहिनि त हिते पुलिस मुक़ररु हूंदी ऐं ईंदड़ गाॾियुनि जी चेकिंग कंदी, लकड़ा बि लॻाया विया आहिनि। उते कंहिं कंहिं वक़्तु असांखे पुलिस जा जवान नज़र बि अचनि था, पर का चेकिंग नथी कई वञे, कंहिंखां पुछो नथो वञे त किथां जी गाॾी आहे, शहर में छो थी वञे, या शहर मां गाॾी जेका निकिरी रही आहे उहा कंहिंजी गाॾी आहे, काॾे पई वञे। अहिड़ी सूरत हाल आहे। इन सिलसिले में नसीराबाद जा 2 सगारा इताद आहिनि, शहरी इताद नसीराबाद ऐं सुजाग शहरी इताद नसीराबाद, उन्हनि जा अॻवान बि हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि जिन हिन बदअमनी ख़िलाफ़ु मुसलसल एहतजाज कया आहिनि। उन्हनि खां बि तव्हां मालूमात वठूं था। नसीराबाद हिकु पुरअमन शहर आहे। असांजे शहर नसीराबाद खे हथ ठोकियो जेका माण्हुनि हिकिड़ो दहशतगर्द जे हिसाब सां जेका माना कयो आहे त हिते जो रोज़ जे हिसाब सां जेको क्राइम थिए पियो त उहो तमामु जेका क्राइम घणो पियो थिए। जेके बि मोटर साइकिलूं शहर नसीराबाद में वियूं आहिनि उहे हींअर ताईं जेका वापसि न थियूं आहिनि। असीं DIG IG सिंध ऐं उन्हनि खे SSP साहब खां बि असीं जेका मिलियासीं ऐं असीं उनखे बि पंहिंजे लिखत में जेका SSP साहब कंबर शहदाद कोट खे ॾिनोसीं त बाबा असांजे शहर नसीराबाद में जेके वारदातूं थियनि पियूं, जेके मोटर साइकिलूं माण्हुनि खां अवाम खां फुर थी वियूं आहिनि, उहे जेका असांखे वापसि करायो। हींअर ताईं का बि हिकु मोटर साइकिल शहरी माण्हुनि खे जेका न मिली आहे ऐं पुलिस जो रोज़ जेका माण्हू गिरफ़्तार करे थी, बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि उहो ॻरा पैसा वठी उन्हनि खे जेका उन्हनि जी तज़लील कई थी वञे। असीं SSP साहब खे अपील था करियूं त असां सुजाग शहरी इताद जी तरफ़ां अव्हांखे लिखत में बि जेका ॾिनो हुओसीं त हिते जेके सालनि खां वठी जेका नसीराबाद थाणे ते जेके रहिया पिया आहिनि उहे रिटायर बि हिते था थियनि। ख़ुदा इहा टीम जेका इन्हनि खे जेका बदिली कयो वञे, का बि नई टीम आणे त कोई शहर जा माण्हू अमन अमान में जेका रहनि ऐं उन्हनि खे जेका चोरियूं जेका वापसि कराई वञनि। हिननि को बि जेका अहिड़ो अमल न कयो आहे हींअर ताईं त कोई शहरी माण्हुनि खे जेका हू पंहिंजूं जेका मोटर साइकिलूं जेका वापसि करनि। हींअर दीवाननि सां जेको मसइलो थियो आहे उन्हनि जा 3 लख रुपया हिकिड़े दीवान जा कढी विया आहिनि, ॿिए दीवान जा 2 लख रुपयनि जा कढी विया आहिनि। हिकिड़ो थाणे जे आम्हूं साम्हूं पुलिस जे थाणे जे आम्हूं साम्हूं उतां जेका पैसा कढी विया आहिनि। हींअर ताईं को बि तहरीक पुलिस जेका न पई वठे। SP साहब खे असीं गुज़ारिश था कयूं त हिन अमले खे फौरन जेका हटाए वञे, ॿियो अमलो जेका नओं ताज़ो अमलो जेका हिते जेका रखियो वञे त जीअं जेका असांजे शहरनि खे बेचीनी जेका असांखे हिननि खे बचायो वञे। नसीराबाद शहर अमन जो शहर आहे ऐं हीउ नसीराबाद शहर कारोबारी शहर आहे। नसीराबाद शहर खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं जेका आबादियूं ऐं ॻोठ लॻनि था ऐं नसीराबाद शहर जे अंदरि आमदोरफ़्त ज़्यादा आहे ऐं कारोबार जे हिसाब सां नसीराबाद शहर लाड़काने खां बाद में 2 नंबर ते आहे। त जहिड़े हिसाब सां नसीराबाद शहर में कारोबार आहे जंहिंजे करे ही नसीराबाद शहर जेको आहे अमन जो शहर रहियो आहे। नसीराबाद शहर जे वापारी बिरादरी जा तालुक़ रखंदड़ मोहम्मद यासीन कांदरे खां 4 लख रुपया हुन कैश कढाया पंहिंजा बैंक मां। उन जी रसीद बि मौजूदु आहे असां वटि जेके हुन कढाया आहिनि ऐं रस्ते जे अंदरि फोरू जेका उन खां 4 लख रुपया फुरे उन सां मुंहिंजे मथां तशदुद करे ऐं हू जेका सुकून सां निकिता हलिया विया आहिनि ऐं उन खां बाद में शहरी ताद रोड ब्लॉक करे बाईपास के जेका ब्लॉक कयोसीं असीं। उन खां धरणो हुयोसीं। उन खां बाद में SP साहब DSP खे हुकुम कयो त तव्हां हुन सां मुज़ाकरात कयो त DSP जॾहिं मुज़ाकरात सां करणु आयो, मुज़ाकरात खां बाद में हुन असांखां 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी। असां हुनखे 2 ॾींहंनि जी मोहलत बि ॾिनीसीं त 2 ॾींहंनि में असांखे चोरी वापसि करायो या हुनजे चोरनि खे गिरफ़्तार कयो। त 2 ॾींहं गुज़री विया। उन खां बावजूद बि जेका न चोरी वापसि थी आहे, न SP साहब असां सां को राब्तो कयो आहे। ॾींहं ॾिठे जो कंहिं पुरअमन शहरी जेको आहे उन जे दुकान ते वञी करे हथियारनि जे ज़ोर ते चढ़ी करे कुझु दीवाननि खे ब्लैकमेल करे ऐं उन्हनि जे दुकान खे यरगमाल बणाए उन खां पैसा फुरिया था वञनि। असीं नसीराबाद वारा वासी जेके आहियूं ऐं शहरीताद जेको आहे इन जे लाइ असीं SP साहब समीर नूर चन्ना साहब खां
गुज़ारिश था कयूं ऐं DIG लाड़काना खां ऐं RPO सखर खां त असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त नसीराबाद शहर खे पुरअमन बणायो वञे ऐं जेकी ही ख़ौफ़ वारी फिज़ा जेकी आहे उहा ख़तमु कई वञे। ज़फ़र साहब तव्हां ॿुधो त हीअ जेके शहर नसीराबाद शहर जा 2 सगारा इताद आहिनि उन्हनि जे ज़िम्मेवार उहिदेदारनि खे पंहिंजो असांखे मौक़िफ़ ॾिनो आहे। हिकिड़ो त इहो जेको स्ट्रीट क्राइम आहे इहो वधियो आहे ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ो ॿियो ख़तरनाक ट्रेंड जेको असांखे ॾिसण में अचे थो त ॾोह थियनि था, वरी ॾोह उहे पुलिस पाण मुख़्तलिफ़ माण्हुनि खां भराए ॾिए थी, पर जेके असल ओरिजिनल जेके ॾोहारी आहिनि उहे गिरफ़्त में नथा अचनि, जंहिंजे करे बि वॾो जेको ॾोहनि जो सबबु वधण जो इहो आहे त ॾोहारीअ खे सज़ा नथी मिले। त हाणे इहो जेको ख़तरनाक ट्रेंड आहे ऐं माण्हू बि मुतमिन थियनि ऐं जेको पुलिस आहे उन्हनि जे मथां बि तनक़ीद न थिए, त इनखे तव्हां कीअं था ॾिसो त इहो ख़तरनाक सूरत हाल या ख़तरनाक ट्रेंड न आहे? इहो ट्रेंड हिते बिल्कुलु हली रहियो आहे त जंहिं बि असर रसूख़ वारे माण्हूअ जी चोरी थिए थी, मोटरसाइकिल फुरिजे थी, पैसा फुरिजनि था, ढगो ढोर फुरिजे थो, त उनखे उनजी रक़म अदा कई थी वञे या कंहिं तरीक़े सां का ॿी मोटरसाइकिल को ॿियो ढगो ढोर हथ करे उनखे ॾिनो थो वञे, पर चोर कहिड़ो आहे, चोर खे ज़ाहिर नथो कयो वञे, चोर ग़ाइबु आहे, चोर जो नालो निशान ई कोन्हे को, चोर पकड़िजे ई कोन थो। इहा ख़तरनाक सूरत हाल आहे। इहो हिकिड़ो मैसेज आहे क्रिमिनल माण्हुनि लाइ त तव्हां क्राइम कंदा रहो, पुलिस पंहिंजे हिसाब सां मुतासिरनि खे रक़म भरे ॾींदी, उहा अंडरग्राउंड किथां थी पैसा आणे, कीअं थी अरेंज करे, कीअं थी शयूं अरेंज करे उन मुतासिर खे ॾिए। ऐं इहो ख़तरनाक ट्रेंड आहे जंहिंमें क्रिमिनल खे अञा वधीक हथी थी मिले ऐं ईअं क्रिमिनल अञा वधंदा वेंदा, हुननि जूं अञा कार्रवायूं वधंदियूं वेंदियूं ऐं हू पाण खे महफ़ूज़ सम्झंदा त असां केॾा बि ॾोह कंदासीं, असांखे कोई गिरफ़्तार करण वारो कोन्हे, को पकड़ण वारो कोन्हे। हाणे त ज़फ़र साहब जदीद टेक्नोलॉजी आहे, जदीद टेक्नोलॉजीअ में हिननि वटि जदीद सिस्टम आहिनि क्रिमिनल्स खे ट्रैक करण लाइ, उन्हनि खे मोबाइल जे ज़रिए ट्रैक करे सघनि था, हर लोकेशन उन्हनि जो वठी सघनि था। हाणे त इहो मसइलो ई न रहियो आहे, जियो फ्रांसिक रिपोर्ट्स वठी सघनि था, फ्रांसिक रिपोर्ट्स वठी सघनि था। इन जदीद टेक्नोलॉजी जे हूंदे बि जेकॾहिं ॾोहारी नथो पकड़िजे त इहा पुलिस जी ना हली आहे ऐं अहिड़े अमल सां इलाइक़े में बिल्कुलु ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे ऐं माण्हू परेशान आहिनि। इहा सूरत हाल रही त हेड़ा आबाद शहर, वापार जो मर्कज़ शहर ग़ैराबाद थी वेंदा, हितां वापार ख़तमु थी वेंदो ऐं माण्हू लॾ पलाइण ते मजबूर थी वेंदा। अच्छा अला बख़्श, इहा ॻाल्हि बि ॿुधाइजो त हिते जेके पुलिस ऑफिसरनि जूं मुक़ररियूं थियनि थियूं, SHOs मुक़ररु थियनि था, त छा उहे मेरिट ते आहिनि या उन्हनि खे बि सिफ़ारिशुनि ते लॻायो थो वञे जंहिंजे करे रिज़ल्ट नथा ॾियनि? ॾिसो ज़फ़र साहब, जे मेरिट हुजे हा त अहिड़ा वाक़िया ई न थियनि हा, अहिड़ा वाक़िया इन ॻाल्हि जी गवाही था ॾियनि त मेरिट ते को बि कोन्हे, पसंदि ऐं नापसंदि जो मसइलो थी सघे थो, सिफ़ारिश जो ई मामिलो थी सघे थो। मेरिट हुजे हा त क्राइम ई कोन थिए हा, छो जो मेरिट नालो ई न शइ जो आहे त माना जंहिं मक़सद लाइ उनखे मुक़ररु कयो वञे थो हू असांखे उहो टारगेट अचीव करे ॾींदो, पर हिते त टारगेट अचीव कोई बि नथो करे। हिते हिकिड़ो ई टारगेट आहे त अवाम टारगेट आहे, जंहिंखे क्रिमिनल माण्हू टारगेट कई वेठो आहे ऐं अवाम लोड़े थो पियो। मेरिट हुजे हा त हीअ त मसइला ई न थियनि हा, मेरिट न आहे, मेरिट हिनखे न चवंदासीं करें। महिरबानी अला बख़्श, तव्हां असांखे अमन अमान जी जेका तालुक़े नसीराबाद जे अंदरि सूरत हाल आहे उन बाबति वीडियो लिंक ते आगाह कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नज़ीन, कंबर शदाद कोट में बदमनी जे हवाले सां उते अमन अमान जी जेका ख़राबु सूरत हाल आहे उन हवाले सां असां मुख़्तलिफ़ रिपोर्टरनि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं गॾोगॾु जेका उतां जी सूरत हाल आहे उहा समूरी असांजे साम्हूं बि अची वई आहे त पुलिस इन हवाले सां जेका आहे सही तरीक़े सां पंहिंजो कमु न पई करे, जंहिंजे करे उते ॾोहारी जेके आहिनि उहे वधीक ताक़तवर थी विया आहिनि ऐं माण्हुनि खे जेको आहे उते टारगेट करे फुरियो लिटो पियो वञे। पर पुलिस इन हवाले सां जंहिं तरीक़े सां ॾोहारनि जे ख़िलाफ़ु उते कमु करण जी ज़रूरत आहे उहा न पई करे, जंहिंजे करे उते बदमनी जी जेका सूरत हाल आहे उहा पैदा थी आहे ऐं माण्हुनि में, वापारनि में, शहरनि में जेको आहे अदम तहफ़ुज़ जो जेको अहसासु उहो पैदा थियो आहे। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह ने करो।